चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जो ब्रुनाई दारुल इस्लाम जो दौरो। पाकिस्तान ब्रुनाई विच में दिफाई सहकार वधिक मुस्तहकम बनाने ते इत्तफाक। ISPR मूजिब जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ब्रुनाई जे सुल्तान समेत ॿियनि अख़्तियारनि सां मुलाक़ातूं कयूं। ब्रुनाई जी क़यादत पाक फ़ौज जे किरदार ऐं क़ुर्बानियुनि जी वाखाण कंदे दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जी क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा डिफेंस अकेडमी ऐं मुवारा नेवल बेस जो भी दौरो कयो। पाकिस्तान जे इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जे किरदार ते रोशनी विधी। रॉयल ब्रुनाई आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स में जनरल साहिर शमशाद के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। लाइन ऑफ कंट्रोल के ॿिन्ही पासन खां कश्मीरी अॼु शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। डोगरा फ़ौज 6 नवंबर 1947 ते जम्मू कश्मीर में ज़ुल्म जी इंतिहा करे कश्मीरी मुसलमाननि जी नस्लकुशी कई हुई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त भारत जो गैर कानूनी कब्ज़ो अॼु बि कश्मीरियुनि जा हक़ खसी रहियो आहे। 6 नवंबर 1947 जो सानियो नंढे खंड जी तारीख़ जो बदतरीन क़त्लेआम हो। डोगरा फ़ौज RSS ऐं हथियारबंदनि जथनि जम्मू में 2 लख खां वधीक मुसलमाननि खे शहीद कयो। अफ़गान सरज़मीन में दहशतगर्दी के ख़ात्मे जो मिशन पाक अफ़गान ॻाल्हियुनि जो दौर अॼु थींदो। चाहियूं था त अफ़गान सरज़मीन में पाकिस्तान ते हमला बंद थियनि। उम्मीद आहे त क़यामी अमन लाइ अफ़गान तालिबान अक़लमंदी सां कमु वठंदा। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जो बयान। गाज़ी अहमद में जवाबदारनि फायरिंग करे औरत के कत्ल करे छॾियो। फ़कीर रसूल बख्श उनड़ इमाम बारगाह वेझो फायरिंग सबब 4 ॿारनि जी माउ हुमेरा शाह मारिजी वई। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। सकरन में दवा वठी वापस अची रहा हुआसीं त ज़ाल जे मामी इमाम अली शाह ऐं ॿियनि फायरिंग कई। मक़तूला औरत जे मुड़स सदर दीन जो बयान। जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो। पाकिस्तान ऐं भारत जी जंग में 8 जहाज़ किराया विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी नई दावा। ट्रंप हिक भेरो ॿीहर जंग रोकाइण जो क्रेडिट वठंदे चयो त ॿिन्ही एटमी मुल्कनि जी जंग टैरिफ जी मदद सां रोकी। न्यूयॉर्क के नए मेयर ज़ोरान ममदानी की तारीखी कामयाबी ते अमरीकी डोनाल्ड ट्रंप हथियार फिटा करे छॾिया। अमरीकी सदर यूटर्न वठंदे न्यूयॉर्क के नए चूंडियल मेयर सां सहकार जो ऐलान कयो।